जमात खिताब कायद इनकलाब रोए इनकलाब पाकिस्तान खास के लिए ताज मरकजी चेयरमैन चीफ ऑफ खास के लिए मैडम शराई न्याज हुसैन खास के लिए पाकिस्तान खास के लिए ताज शराई न्याज हुसैन स्टेज तक काफ़ी दोस्त लही वञे तो बेहतर आहे स्टेज तक काफ़ी दोस्त जेके इहे बीठा आहिनि छो त हेॾा दोस्त राइट साइड तां वेठा आहिनि उहे नज़र न पई पवे महिरबानी कयो बिस्मिल्लाह रहमान रहीम महबूब चयो पुछ अची पहुतो आहे तनूर हुई वाट सॼी पची पहुतो आहियां जेके चूर ॾिसी गम न कर दिल पर तो वटि बहरहाल बची पहुतो आहियां मुंहिंजा हिन प्रोग्राम जा मेज़बान वज़ीर मुरीद खान खास के लिए सपूत लारे जुल्फकार खास के लिए साहब बीवीदर सदर आहिनि पाण मेहरबानी मूंसां गॾु आयल मुंहिंजा मरकज़ी काइदीन हिन ज़िले जा ज़िले ऐं तालुके ऐं सभई उहिदेदार साहिबान सामारे जा गैरतमंद भाइरो अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद आउं निहायती थोराइतो आहियां जंहिं भिटशा जी नगरी ते योम तासीस जे प्रोग्राम में तारीख़ रखे ऐं आरिफ साहब हिते मेज़बानी कई मुंहिंजे ज़िले जे सभिनी उहिदेदारनि घर घर वञी कंटा ऐं रुकावटुनि जे बावजूदि तव्हां महबूब माण्हुनि खे अॼु हिते गॾु कयो ऐं असां बि हिते पहुतासीं आउं तव्हांजो थोराइतो आहियां अल्लाह तव्हां ऐं असां सभिनी साथियुनि जी इज़त रखंदो छो त अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आहे वतुज़ मंतशा वतुज़िल मंतशा जंहिंखे आउं इज़त ॾियां उनखे ज़िलत ॾियण वारो कोई कोन्हे असांजो उन अल्लाह ते ईमान आहे उन क़ुरान ते ईमान आहे तूं चओ मां लुछां तूं चओ मां पुछां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तो केतिरा पैसा खाधा आहिनि ऐलान हज़ारे मां हिकु न रुॻो ख़ौफ़ त उहो हूंदो आहे रुकावट उहो कंदो आहे जंहिंजे अंदर में गिदड़ हूंदो आहे ऐं उन में सचाई न हूंदी आहे मां ऐं मुंहिंजा सभई साथी सिंध जे कुंड कुर्श में बग़ैर वीज़ाउनि जे वञूं पिया पंहिंजे महबूब माण्हुनि सां मिलूं पिया उन्हनि जे लाइ बहितर खां बहितर सोचूं पिया छा असांजो इहो गुनाह आहे छा असां इहो ॾोह कयो आहे या सिंध जे कंहिं बि इलाइक़े में असां वञूं असांखे वीज़ा वठण जी ज़रूरत आहे न असां हिन धरती जा ॼावा आहियूं असां सभु कबीले जा हिक ॿिए में भाइर आहियूं को लाड़ जो कोन्हे को उतरासी कोन्हे को कारो कोन्हे को अछो कोन्हे सभु असां पाण में भाइर आहियूं इहा नफ़रत जेका फैलाई वई आहे मूंखे अफ़सोस थींदो आहे पंहिंजे ज़ाती मक़सदनि जे लाइ अवां नफ़रतूं फैलायो अवां तोहमतूं हणो अवां इल्ज़ाम हणो पर उस्ताद बुखारी चयो आहे त हक़ीक़त बयानी गिला थी पवे थी हक़ीक़त पसंदी सना थी पवे थी कीअं कजे केॾांहुं वञिजे उस्ताद हक़ीक़त लिकाइण में ख़ता थी पवे थी हक़ीक़त जेसीं ताईं लिकाईंदासीं छपाईंदासीं मां सम्झां थो इहो वॾो हिकिड़ो ब्रेडर आहे
इहो पाण क्राइम पिया कयूं पाण हिक ॿिए सां सचा रहंदासीं हिक ॿिए सां सच ॻाल्हाईंदासीं जवान जो इहो कमु न हूंदो आहे त 4 ॾींहं गॾु रहो जॾहिं जुदा थियो त उनजी गिला कयो ऐं इन शइ ते ईमान कोन थो रखां छो त मां पढ़ियो लिखियो माण्हू आहियां मूंसां जेका बि टीम आहे पढ़ी लिखी टीम आहे असां चवंदा आहियूं कम अमल ऐं कम तूं इल्ज़ाम पंहिंजा ज़ाती मक़सद मफ़ाद न असांखे सभिनी जे लाइ इज़त आहे सामारे में जेके बि मुंहिंजा भाइर वेठा आहियो साथियो अव्हां जे लाइ मूंखे वॾो एतिराम आहे अॼु हेतिरो अव्हां इस्तक़बाल करे हेतिरो अव्हां पिंडाल में हज़ारे माण्हू वेही जेको असां दोस्त ते एतमाद कयो आहे सच पुछो त अॼु मां पंहिंजी तकरीर में जेको कुझु मूं वटि आहे मां नथो चवां आउं अमीर आहियां मां नथो चवां कि पंहिंजे ॿियनि दोस्तनि वांगुरु आउं एतिरो अमीर आहियां रोज़ अयाशी कया रोज़ 2 एकड़ खपाया सॼी उमिरि ज़मीन न खपंदी मां एतिरो कोन थो चवां मां ही थो चवां असां ही जेको इतिहाद ठाहियो हाला में लतीफ़ जी नगरी में उनजो हिकिड़ो मक़सदु हुयो तुहमत हण न हुयो इल्ज़ाम तराशी करण न हुयो उनजो मक़सदु ही हुयो त असां मुआशरे जे अंदरि ॿियनि बिरादरियुनि सां गॾिजी ऐं पंहिंजे कबीले खे एतिरो सगारो ऐं इज़त वारो ठाहियूं जो ॿियनि बिरादरियुनि जा माण्हू बि ज़िक्र कनि त वाकई ख़ासि करे कबीले जा जेके माण्हू आहिनि एतिरो तालीम जे ज़रिए सां सुधरी विया आहिनि एतिरो तालीम जे ज़रिए सां सुधरी विया आहिनि जो हुन जा आर्मी में ऑफिसर आहिनि हुननि जा जुडिशरी में ऑफिसर आहिनि कमीशन में उहे अचनि पिया उहो तॾहिं थींदो जॾहिं पाण तालीम हासिल कंदासीं तालीम हासिल करण जे लाइ असांखे जेकॾहिं हिक वक़्त जी मानी न खाइणी पवे ख़ुदा वाहिद शायदि आहे त पाण उहा न बि खाऊं पंहिंजे बचे खे सुठी तालीम ॾियारियूं जॾहिं कमीशन में वेही उहो ऑफिसर थींदो अल्हम्दुलिल्लाह तव्हांजा असांजा सभिनी जा थक लही पवंदा तव्हांखे मां मुबारक थो ॾियां एतिरी अवेयरनेस थी वई आहे हिन कबीले जे दोस्तनि जी जो हींअर जेका पब्लिक सर्विस कमीशन असिस्टेंट कमिश्नर जी थी 3 तव्हांजा ॿाहिरि असिस्टेंट कमिश्नर थी आया आहिनि आर्मी में सेकंड लेफ्टिनेंट में 3 तव्हांजा नौजवान सेकंड लेफ्टिनेंट आर्मी में भर्ती थी आया आहिनि साल में इहो रेशो जेकॾहिं हलियो अलाह कदो तव्हां असां सभु इज़त वारा ऐं सोभारा थींदासीं ही जहिड़ा झगड़ा फसाद बिरादरियुनि खे तबाह करण वारा आहिनि सिंध के मुआशी कत्ल जे बराबरि आहिनि पासा ख़ासि करे इतिहाद कॾहिं बि कंहिं बि बिरादरी सां जहिड़ो झगड़े फसाद नथो चाहे पुरअमन तरीक़े सां असां पंहिंजा मसाइल हल करे बिरादरी जा मसाइल हल करे असां मुआशी तरक़ी करणु था चाहियूं छो त असांजो टारगेट जेको आहे असांखे पंहिंजे औलाद खे पंहिंजे बचे खे बहितर मुस्तक़बिल ते सुठो ॾिसणु था चाहियूं उहो तॾहिं थींदो जॾहिं असां धकियासी सोच मां निकिरंदासीं ख़राब सोच मां निकिरंदासीं इंतिशार मां निकिरंदासीं हींअर असांजो हिते अॼु अचण बि को मुक़ाबिलो कोन्हे मां वज़ाहत कयां जॾहिं मां सुरेश खे ॾिठो आहे काफ़ी दोस्त ॿिया वेठा आहिनि हुनजो थोराईंदो आहियां को मुक़ाबिलो कोन्हे छो त मुक़ाबिलो उहो कंदो आहे जेको कमज़ोर हूंदो आहे असां कमज़ोर न आहियूं पासा ख़ासि करे इतिहाद कमज़ोर न आहे सिंध में हींअर उहो पंहिंजो वजूद तस्लीम कराए चुको आहे अल्हम्दुलिल्लाह असां हिन खे हिकिड़े इदारे जे तौर ते हलाइण था चाहियूं हिन जूं जेके बि विक्स आहिनि उहे पंहिंजो पंहिंजो कमु पियूं कनि हिन जी जेका NGO इदारो असां पंहिंजो ठाहियो आहे उहो अल्हम्दुलिल्लाह पंहिंजो मेडिकल कैंप्स ऑर्गेनाइज़ पियो करे सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में केतिरियूं मेडिकल कैंप्स आहियूं आहिनि जंहिंमें सिर्फ़ु ख़ासि करे खे इलाज न करायो आहे हर ग़रीब मिसकीन खे बेपुछ खे करायो आहे इंसानियत जे नाते सां करायो आहे त उन्हनि जो असां इलाज करायूं असां वेलफेयर जा कम पिया कयूं इंशाअल्लाह ताला
मां अॼु जेको हिते इलाज करण वारो हुयुसि उहो तमामु आम हुयो छो त ही जलसा ही ज़ोरा ज़ोरी इन में असांजो वक़्तु वञे थो असां पंहिंजो कमु कयूं जंहिंखे जेतिरो पंहिंजे हिसे जो कमु आहे उहो तव्हां पंहिंजो ओतिरे हिसे जो कमु कयो पर ही शइ मुंहिंजो हिकिड़ो नुक़्ते ते मां अटल आहियां जेका मुंहिंजी सॼी मूंसां टीम में आहे त ग़रीब मिसकीन ख़ासि केली निधण को कोई कोन्हे को जेकॾहिं उन सां ज़ुल्म सितम थींदो त सिराई समेत सॼी सिंध जा ख़ासि केली उते गॾु थी उन भाउ सां भारा था उनखे निधण को अकेलो करणु कोन ॾींदा इहो नुक़्तो आहे आउं पैसा उन्हनि जी मालिकी करण ते पैसा नथो चाहियां अलाह ई न करे केतिरा ई तोबतूं इल्ज़ाम लॻियूं शहीद तान्या जे केस ते अॼु में साहब मौसूफ़न तान्या जी माउ खे ढाल बणाए तव्हां ई ॿुधायो पिटाल वारो ख़ासि केली भाउ गैरत आयो कमज़ोर माण्हू औरतुनि खे ढाल बणाईंदो आहे बहादुर बणाईंदो आहे कमज़ोर बणाईंदो आहे औरतुनि खे ढाल बणाए उन औरत खां स्टेटमेंट ॾियारे हुनजे पंहिंजे मुड़ुस जे ख़िलाफ़ जेकॾहिं तान्या जी माउ पंहिंजे मुड़ुस जे ख़िलाफ़ स्टेटमेंट ॾेई ऐं विढ़नि था त उहो फ़ाइदो कंहिंखे आहे उहो फ़ाइदो शहीद तान्या जे कातिलनि खे आहे उहो केरु पियो ॾियारे उहे ज़ालिम पिया ॾियारनि जेके पैसा खाईंदा आहिनि पर ही यकीन ॼाणो भली केतिरा बयान थियनि शहीद तान्या जे कातिलनि खे फाई ईंदी जेसिताईं इतिहाद ज़िंदा आहे उहा असांजी न्याणी हुई असां हुनखे फाई जे फर्ज़े जे कातिल खे पहुचाईंदासीं उन जे लाइ असांखे कुझु बि करिणो पवे दोस्तों जलसा तमाम खड़ा थी विया प्रोग्राम तमाम खड़ा थी विया अॼु जलसो पासा ख़ासि करे इतिहाद जो साल में हिकु थींदो उहो थींदो योम तासीस जो जलसो उहो जिथे बि जॾहिं बि मर्कज़ रखियो बाक़ी अॼु खां पोइ मुंहिंजा ज़िले सदूर जेके हिते वेठा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे पहिरें मरहले में ज़िलो उमरकोट ॿिए मरहले में ज़िलो मीरपुर ख़ासि कोट जो अलाया दोस्त मूंखे तारीख़ ॾियो असां 15 ग़रीब मिसकीन न्याणियुनि खे पर मुंहिंजी दोस्तनि उहिदेदारनि खे गुज़ारिश आहे त ग़रीब मिसकीन मैरिट पंहिंजा माइट अज़ीज़ न मां सिराई खे पिंधणो पवे सिराई खे झोली झलणी पवंदी 15 न्याणियुनि जूं उमरकोट में 15 न्याणियुनि जूं मीरपुर ख़ासि में हर ज़िले में 15 जो पहिरें फेज़ में असां टारगेट था रखूं उन जो जहेज़ ताज खणी उन ॾींहं ते ज़िले जी पार्टी हूंदी को पिटार कोन थींदो उन जे वालदेन खे घुराए उन्हनि खे सामान तक़सीम कयो वेंदो त 1 महीने जे अंदरि अवां पंहिंजी न्याणी खे पंहिंजी ख़ुशी सां रुख़सत पंहिंजे घर मां करे छॾियो मोहम्मद परेल साहब मुंहिंजो ज़िले सदर आहे लारिब साहब डिवीज़न जो सदर आहे ही जेके ज़िला मूं नाला वरिता आहिनि लारिब साहब जी डिवीज़न में अचनि था मूंखे जॾहिं बि हुकुम कयो तारीख़ मूंखे अॼु ॿुधायो उन तारीख़ ते इंशाअल्लाह ताला सिराई पंहिंजी टीम समेत सामान खणाए ऐं उते अची उन्हनि जे न्याणी जे वारसनि खे ॾींदो इंशाअल्लाह सिंध जे हर ज़िले में वेंदुसि छो त घणो तव्हांखे घुमायो आहे घणो तव्हांखे भॼायो आहे घणो तव्हांजो ख़र्च कयो आहे हाणे इतिहाद जी पॉलिसी आहे त पहिरें फेज़ में न्याणियुनि जी शादी उन खां पोइ एजुकेशन ते 3 नंबर फेज़ जेको असांजो आहे ग़रीब मिसकीन बेरोज़गारनि खे असां उहो सिस्टम पंहिंजो ठाहियूं पिया उन्हनि खे रोज़गार जे लाइ कुझु न कुझु अहिड़ी शइ ॾींदासीं जेका ॿिए ॾींहं असां उहो वञी पंहिंजो रोज़गार शुरू करे छो त वांदे वेहण सां उहो नौजवान अहिड़े रस्ते ते हलियो वेंदो जंहिं तां नुक़सानु आहे असां नथा चाहियूं त पुलिस जे चकर में पोइ अदालतुनि जे चकर में पोइ असां चाहियूं था इज़त जी ज़िंदगी गुज़ारियो पंहिंजी रोज़ी कयो पंहिंजे बचनि खे हक़ हलाल जी रोज़ी खारायो न कंहिंसां विढ़ो न कोई अवां सां विढ़े असांजो मक़सदु इतिहाद जो इहो आहे को सियासी एजेंडा असां वटि कान्हे जेके दोस्त पंहिंजी पार्टियुनि में वेठा आहिनि बल्दियाती अचे पई पंहिंजी पार्टी जे अंदरि पंहिंजी इज़त साह खे वधायो इतिहाद जी ज़रूरत तव्हांखे पवे इतिहाद तव्हां सां गॾु आहे पंहिंजी पार्टियुनि जे अंदरि पंहिंजो मक़ाम जेको अथव त जेको तव्हांजो राइट आहे तव्हांजो जेको हक़ आहे उहो उन्हनि खां ज़ोरी वठो मुंहिंजो इहो ई तव्हांखे गुज़ारिश आहे घणो पार्टियुनि में सियासत ते कमायूं असां रोज़गार बिला कया आहिनि बंदि कया आहिनि
इंशाअल्लाह ही पहिरियों फेस ॿियो फेस टियों फेस जॾहिं मुकमिल थी वियो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो भाउ मुंहिंजो कबीले जो दोस्त जेको हूंदो तालीम सां गॾोगॾु हिकिड़ो ख़ुशहाल ऐं भलो हूंदो लारेब जे वॾनि जो जेको मां ज़िक्र कयो मुरीद खान उहो हुयो मूं पंहिंजे वॾनि खां किसा हुनजा ॿुधा आहिनि मुरीद खान उहा शख़्सियत हुई हिन इलाइक़े में जेको उन दौर में किथे बि पंहिंजे ऑफिसरनि में या किथे बि वेंदो हुयो त अल्हम्दुलिल्लाह जेसीं ताईं मुरीद खान ऑफिस में हूंदो हो त उहे सभु ऑफिसर बीठा हूंदा हुया जॾहिं उहे मुरीद खान निकिरी वेंदो हुयो त उहे पोइ वेंदा हुआ इहो हुयो इतराफ़ उन घराणे सां इतिहाद गॾु आहे इंशाअल्लाह गॾु रहंदो मुस्तक़बिल में भी अल्लाह ताला हिननि जी इज़त अञा वधाईंदो कोई निडरंदो कोन्हे कोई कमज़ोर कोन्हे सिंधी चइबो आहे त टोपी खणी पंहिंजी बगल में विझो त सभु को मुड़ुस माण्हू आहे असां हिन जे खिलाफ़ उहो ॻाल्हाईंदो आहे जेको कम ज़र्फ़ हूंदो आहे असां पढ़िया लिखिया माण्हू आहियूं असां इज़त एतिराम करण था चाहियूं हिकिड़े पासे चऊं था त असां कबीले खे इज़त था ॾियणु चाहियूं ॿिए पासे आउं पंहिंजे कबीले जे माण्हुनि खे फेक आइडियुनि तां गारियूं ॾियां तव्हां मूंखे ॿुधायो त आउं मोतबर चइबुसि मां चोर सॾुबुमि मां मोतबर न सॾुबुमि फेक आइडियुनि ते आउं लानत थो विझां हींअर बि लानत थो विझां उहा फेक आइडी इस्तेमालु कंहिंते बि थिए मुझे भाउ ते मुझे कबीले जे न्याणियुनि ते कंहिंजी बि जेको बि मुंहिंजे कबीले जो आहे या सिंधी असांजो समाज जहिड़ो आहे असांजो भाउ आहे उन जूं न्याणियूं असांजूं न्याणियूं आहिनि उन्हनि जूं न्याणियूं आहिनि असांखे हिक ॿिए जो एतिराम करिणो पवंदो ही ॻाल्हियूं गॾु छो था ॾियो हे बुरो भलो पाण हिक ॿिए खे छो ॻाल्हायूं कहिड़ो भई मुक़ाबिलो आहे कहिड़ी मां तव्हांजी का कंहिंजी मिरास खणी वियो आहियां मां का शइ कोन खणी वियो आहियां मां हथे सकड़ो वियो आहियां मां रुगो हिननि ग़रीब मिसकीननि पंहिंजे भाइरनि जे लाइ राति ॾींहुं जेका दोस्त हूंदा आहिनि तो हिकु करे छॾी आहे उहा अॼु तव्हांजे अॻियां वज़ाहत कनि मां हिकु छो कई इन जे करे कई त जेके मासी मिसाल मूं ख़ुदि बि उन में उन जुर्म में शामिल हुउसि केतिरा दफ़ा मां इतराफ़ कयो आहे मां ख़ुदि बि उन जुर्म में शामिल हुउसि मां उनजो अज़ालो पियो करणु चाहियां मां उनजो उन भॼ डुक करे मां उनखे कढणु पियो चाहियां उनजे करे आउं पंहिंजे ॿार खे दुश्मन जो तकलीफ़ पियो चाहियां इनफ इज़ इनफ काफ़ी थी वियो हाणे छा असां अॻे न आया आहियूं हे हर घिटी हर इलाइक़ो मां हिते न ॿुधियो आहियां छा हिन इलेक्शन में मां हिते फ़र्क़ु न कई आहे अॼु मां आयो आहियां त गुनाहगार थी वियुसि लोग पत्थर को खुदा मान के मासूम रहे हमने इंसान को चाहा तो गुनाहगार रहे तालबुल बोला फरमाया असां ॾोह कयो जो हिन ग़रीब मिसकीननि जिन सां ज़ुल्म पे थिया जे उन्हनि जी मालिकी करे अॼु असां हुन सां गॾु कुलो कुले में बीठा आहियूं त मूं ॾोह कयो मूं झंडे मरूम थियो अलाह बचाए था उन्हनि जे बचनि सां जेकॾहिं अॼु मां बीठो आहियां त मूं ॾोह कयो अशरफ जेको ॾोह कयो उन जे लाइ अज़ाल जे लाइ आउं पीर साहब पागारे खां ॾाढो अलाह यार जे कैब खानी साहिब वटि रुकेश खणी वियासीं त बाबा असां आया आहियूं असां में ॾोह आहे त असां वटि असां ॾियणु आया आहियूं छा इहो को ग़लति हुयो मूंखे नज़ीर चयो त सर आपके अपने बंधु ने मेरे अपने आदमी को रोका है ही को तरीक़ो आहे अशरफ कयो त उहो जिन जो कयो असां उनजो अज़ालो करणु पिया चाहियूं पर काफ़ी किसा आहिनि जो वर जुड़े जिनसी सो वर सही कनि अवां भला आहियो अवां भला थियो अवां ॿिए सां न लॻो त ही बुरो पियो करे मां बि बुराई कया न अवां भला आहियो भला साबित कयो अमल सां साबित कयो चवण सां कोन थींदो इंशाअल्लाह पासा ख़ासि करे इतिहास जो बचो भलो आहे भलो थींदो भलाई कंदो को इंतकाम कोन पिया वठो को कजे घटि वधि कोन पिया ॻाल्हायूं मूंखे मैसेज पिया कनि क़ुर जे वास्तो ॾेई क़ुर जो वास्तो ॾेई ज़ुल्फ़कार मिर्ज़ा वारियूं शायदियूं न ॾिजां मां उन जो औलाद आहियां अलहाज मोहम्मद सिजावल ख़ासि केली जेको सरदार मेकर हुयो सरदार ठाहींदो
पुलिस ग्राउंड में सोना ताज पराए सरदार ठहराया मां उन जो औलाद आया मां के खिलाफ 4 ॾींहं रहियो आहियां मां नथो ॻाल्हाए सघां मां भले जो पुटु आहियां भलो पंहिंजो पाण खे साबित कंदो ॾिसूं त हाणे केरु भला था थियनि केरु गंदा था थियनि उहो अॼु शाम खां पोइ वरी पोस्टुनि में ॾिसिजो तोबा तोबा लॻी पियो थी दोस्तो नौजवानो मुंहिंजा जेके साथी वेठा आहियो तव्हांखे अल्लाह जो वास्तो आहे रसूल जो वास्तो आहे ऐं आउं हथ ॿधी अव्हांखे अर्ज़ु पियो कयां सिराई न्यास खे गारियूं मिलनि अव्हां वराए गार कंहिंखे न ॾियो असांखे न ॾियनि असां कंहिंखे गारियूं ॾींदासीं असां कंहिंखे बुरो भलो चऊं न उहे बि असांजा न आहिनि अनासर ख़राब था थियनि सभु ख़राब न आहिनि पंहिंजे नकनि जो उन्हनि जो सभिनी जो एतिराम करिणो आहे हा मूं जेके ग़रीब मिसकीन वर्कर खे जेकॾहिं हिते कंहिं टच बि कयो न त पोइ उहो ई अनोरा जमालो वाह जो जमालो प्यारो जमालो इंशाअल्लाह यकीन ॼाणो चैलेंज आहे भली के गरीब मिसकीन खे को टच करे ॾेखारे ये सॼी सिंध जा उहिदेदार वर्कर रोडनि ते रस्ते ते न आया त सिराई न्याज़ चेयरमैन जे लाइक़ी न असां पंहिंजे हक़नि जे लाइ एहतजाज कंदासीं रोडनि ते वेंदासीं इहो असांजो राइट आहे असां कंहिंजे ख़िलाफ़ कोन आहियूं कंहिंखे बुरो भलो चई असां पंहिंजी इज़त वधाइण कोन था चाहियूं न जेको थी वियो जो पोखींदो उहो लुणंदो हींअर हीअ आहे शहीद इनायत वारो जो खेड़े सो खाए जेको महिनत करे इज़त उहो वठे मुंहिंजा उहिदेदार राति ॾींहुं जंहिं कच्छम परसी मां हिते गुज़रिया आहिनि उमरकोट ऐं सामारे में पल पल जो मूंखे सॼो इल्मु आहे ख़ुदि आहे हाज़िर नाज़िर मां चई चवां थो त खैरपुर में अॼु जेको प्रोग्राम हुयो जॾहिं त नालो मुंहिंजे वाल जे ॻोठ में अचे अलाह जो कसम आहे उहो ॻोठ मुंहिंजे वाल जो बि कोन्हे परे आहे किलोमीटर पर मां जो आहे पोस्ट हलाई अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो जेको मशीन हुयो पंहिंजे वाल जो नालो रोशन कराइण जो अॼु मुंहिंजे मुखालफ़त जी ज़बान ते मुंहिंजे वाल जो नालो आहे मां कामयाब हुयुसि असां टच न कयो असां कंहिंखे न कयो बाबा सिंध धरती मोहबत आहे अव्हां पंहिंजो कमु कयो अव्हांखे गुल था पवनि वेलकम असांखे गुल था पवनि वेलकम कंहिं टे खे गुल था पवनि वेलकम ई छो था पंहिंजो टाइम वक़्तु विञायो पंहिंजी तबियत खे सिहत खे ख़राबु था कयो वरी डॉक्टर वटि था पहुचो ख़ुदा जे वास्ते न कयो मुंहिंजो अॼु पैगाम आहे सभिनी दोस्तनि खे लारे साहिब जो वॾियूं वॾियूं महिरबानियूं लख लाइक़ मुंहिंजी जेका बि डिवीज़न जा सदूर साहिब हिते आया आहिनि ज़िले जा सदूर साहिब आया आहिनि सुप्रीम काउंसिल जा मेंबरान आया आहिनि ऐं सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां परे परे खां जेके दोस्त हिते वेठा आहिनि सहाफ़ी साहिब आया आहिनि तव्हां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां हाणे मूंखे अॼु ज़िले सदर ऐं डिवीज़न जो सदर साहिब पाण बि करे ॿिन्ही ज़िलनि जो छो त 15 ईंदे जे करे कयां थो जेतिरा तालुका आहिनि करो मेरिट करणु तव्हांजो आहे मूंखे लिस्ट ज़िले जे सदर जी जनरल सेक्रेटरी जी सही सां लिस्ट ईंदी हिकिड़ो प्रोफाइल मां अलवसाए साहिब खे चयो आहे उहो तव्हांखे ॾींदो उहो जंहिंखे बि असांखे ॾियणो हूंदो उनखे उनजो प्रोफाइल मां भराए ॾींदो त उहो वाक़ई ग़रीब मिसकीन मुस्तक आहे उहो ॾियो इनशाअल्लाह असां उनखे उन उहिदेदारनि वटि ई घुराए उन्हनि जे हवाले उहो असां पंहिंजो सामान कंदासीं असां हिकिड़ी सुठी रिवायत ऐं भली रिवायत रखंदासीं सिक्योरिटी जे दोस्तनि तमामु मुंहिंजा ही जान निसार जेके सॼाइनि था सच पंहिंजो त आउं हुननि जो जान निसार आहे हे उबतो कमु थी वियो आहे महबूब आहिनि मुंहिंजा महबूब आहिनि मां हुननि जो महबूब आहियां हे मुंहिंजी कराची जी टीम आहे जिते हर जलसे ते हर प्रोग्राम ते पंहिंजा फ़राइज़ ॾियनि था उतां आया आहिनि ऐं हुननि जो थोराइतो आहियां ऐं सुप्रीम काउंसिल जे लाइ बि मां मोहम्मद परेल चयो हुयो उमरकोट जे हवाले सां जेकॾहिं को दोस्त जो नालो तव्हां ॾियो त सुप्रीम काउंसिल में कोन्हे पीर बख्श खासकेली साहिब असांजो चाहे कुदरी तालुके सां वापसि आहे उनखे मेंबर सुप्रीम काउंसिल जो नामिज़ कजे थो साईं अतामोहन खासकेली साहिब आहे दरिया खान मरी सां वापसि आहे सेठ अतामोहन नाले सां आहे उहे अॼु हिते आया आहिनि नौशहर फिरोज़ ज़िले सां उनखे सुप्रीम काउंसिल में नामज़ कजे थो ऐं अलाह उन्हनि जी इज़त अॻु में बि कई आहे इनशाअल्लाह अलाह उनखे अॻु में इज़त कंदो ऐं मिठी जो थर जा दोस्त मां अॻु में डिवीज़न सदर खे चयो ऐं मोहम्मद परेल खे चयो रियाज़ पाण में उते तव्हां कमु करे वठो जॾहिं उते तंज़ीम ठाहे वठंदासीं ऐं उते वरी वेलफेयर जो कमु ई पाण इनशाअल्लाह शुरू कंदासीं तव्हां सभिनी दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं लख लाइक़ ऐं
दोस्तनि खे वरी आख़िर में गुज़ारिश कंदुसि त जेको अॼु चयो आहे इन ते अमल कजो। जाई दोस्त वरी तव्हां ख़राबियूं कयो न, हीअ जेकॾहिं में बेहतर ऐं भला थियो इंशाअल्लाह पाण उनखे कंदासीं। अल बचायो ख़ासि करी साहिब आहे उनखे साईं इन जो झंडे जो भाई हा उनखे नायब सदर उमरकोट ज़िले जो मुक़ररु कयो आहे। दोस्तनि तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। KGM साहब थर में तमामु भलो कमु थो करे पियो। उन साहब उनजी वॾी महिरबानियूं आहिनि। काज़ी साहब जेके अॼु काज़ी सुल्तान साहब जो मूं फेसबुक ते शुक्रियो पहुचाईंदो हुयो ऐं उनजा अॼु फर्ज़ंदा हिते मूंसां ॿाहिरि बि मिलिया आहिनि ऐं उनजो थोराइतो आया मलारे साहब खे चवंदी इंशाअल्लाह असां जल्द उन वटि हाज़िरी भरंदासीं ऐं उनजो बाज़ाब्ता हुते शुक्रियो पहुचाईंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं लख लाइ। पाकिस्तान पाकिस्तान ख़ासि करे